थे बागिया सब बागिया ओचड़ो घट मानी रोदे बागिया ईद का वो फरांजिया मंगनी छोकरी परेशान जो था जो कतल कटो अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत केड़ा हालन खेरा खुश हो तबे सही उम्मीद क्या सब ठीक होना खेरन होना तो भाईजान फर्स्ट ऑल ता मैं बुदा जुमे भलारो दिया जुम्मतुल विदा रमजान शरीफ जो आखिरी जुम्मो सो नमाज में जस्ट 2 मिनट रह दिया तो बाइक को एक निकती पया बस दुआ क्यों मोले स्पीड नहीं वजे सामने पुजो ना बस चलो चले तो संगत खेरन ना मस्जिद पुजी आज 6 मिनट लेट थी पर शुक्र है छो जो आखिरी जुम्मो वञो हली वञे दुख थी वञे सफ़ा तो हलो नमाज़ अदा क्यों कुतबो ख़त्म थियण वारो आहे संगत खेरन अल्लाह पाक जो फ़र्ज़ अदा कयोसीं मस्जिद जा मनाज़र ॾिसो हाणे वञूं था 1:30 लॻा पिया ऐं सफ़ा छो जो निंड मतिलबु आज सुबह में एको फत क्यों निंड ना है बाकी समीर दसो बाकी समीर हिकड़ी चंपल दे हिकड़ी ओने आऊं थे बागिया सब बागिया ओचड़ो घट मानी रोदे बागिया डुंडा वठी पटिया जो कम ही न क्या हाँ ये बागी जेने नहीं है ये जेने बागी ये हाँ ये बागी ये सही था सालो सुनो वाले संगत ता एकड़ी खुशखबरी बताया ईद का वो फरांजिया मंगनी छोकरी पसंद कई थी लव मेरे ये शिकल सी जो था ईद का वो कहीं लव मेरे जय मतलब रोजन में ताना मिलिया जी टाइम बजे आई थिंक 2:30 बजे आई थिंक या 2 बजे या 2:30 बजे पर 2:30 बजे सो असां वरी डायरेक्ट ताना मिलूं था 6 लगी 48 मिनटनि सुता थी मतलब फत कया थी ॾाढो निंड ईअं न सम्झो त यको निंड कई नहीं न फत कयो ॾाढो फत कयो हेॾे फत कयो मिड़ई 2-3 कलाक शुक्र आहे मालिक जो सोपड़ो हुयोसीं सो अॼु असां बिरयानी मतिलबु खाईंदासीं हे बिरयानी अलाए पुलाव आहे बहरहाल हाणे पाण रोज़ो छोड़ियूं वरी तव्हां सां मिलूं था रोज़े खां बाद मच्छी मुगरी बिरयानी मां बिरयानी चवंदुमि जेको आहे मुंहिंजी चलो रोज़ो छोड़ियो वाह कतल बाबा टाइम थी वियो बाबा कढो न बाबा टाइम थी वियो कढो कढो ॾिसो लेट थी वियो आहे टाइम परेशान जो था थियो कतल कढो हर छात ले जा परेशान तो करे असांखे असां वरी डायरेक्ट तव्हां सां मिलूं था काएं बजे 10:45 ते सम्झो था न हाणे वञूं था पंहिंजी रुटीन तरफ़ रोज़ो खोले वरी आई संगत कैंछा जो होॾे हलिया वियासीं मसलो छो तव्हांखे न ॾेखारियोसीं छो मोबाइल हुई लो हाणे वेटिंग फॉर उसामा अचे साईं जे पास निकिरनि चलो चलते हैं उसामा भाईजान निकला उसामा कयो सीन कहिड़ो सीन कयो अथई होॾे वेठो आहे मूंखे त चइमां बसि निकितो ऐं अचां त मां बि 10 मिंट ज़लीलो ख्वार दी आहियां को हाणे फ़ोन कई चवांसि त मां होॾे वेठो आहियां तूं अचु टेम्परेचर आहे चलो पाण फाइनली संग सां वेठो मालिक सां गॾु फ्री फायर जो प्रो प्लेयर टाइम घणो थियो साईं 20-21 न 1:30 टाइम जो आहे 1:30 टाइम जो आहे हिमल हे भाऊ वारा मानी खणी आया न अञा हिकिड़ो खणणु वियो आहे हिमल असां मानी खाईंदासीं वरी 2:30 बजे सेरी कंदासीं 3:30 बजे बराबरि छा कजे ओए हाणे साईं माधुरी वेठी आहे घणा किला आहियो भाऊ कूड़ राय ते 8 किला यार ज़ेन 8 न ॾेवण हिकु कोन आयो ते नज़र हां राजे आखिरी देती लुटे विनर चिकन डिनर या वो पेती तो लुटे यारिया शी न मिली खोटली अरे पहले जो डिनर थी वई आहे बस हाणे अल्लाह यो रा पबजी प्रो प्लेयर तो मिठियूं सयूं आहिनि दाल शरीफ़ा बटालो शरीफ़ा अचो खाओ सलाद सां न कजां यो कर न कर लव थो लगी सफ़ा लव थो लगी हेठ करीस जो देखी
भाई छड़ा पार्टी है ॾिसूं ज़ोर के तुम इन असांजे वाह तंग कयो आहे ओरे ॾिस इन सगरे असांजे वाह तंग कयो आहे हे प्रो प्लेयर आहे हा बंदि कयोसि बंदि कयो बंदि करिस तूं हेठ कर चाचो कराई दे तो बंदि करी जा मोबाइल हल भाऊ 3 लॻी 10 मिंट थी विया लेट थी विया ऐं सफ़ा अॼु मोबाइल सिर्फ़ु 2% आहे भाऊ तव्हां सफ़ा अल्ट्रा प्रो मैक्स ठो थी विया बोला चलो चले मोबाइल न बंदि कयईं वरी त संगत किरन सां वठी आयासीं होॾां सो मोबाइल चार्ज कई थोरी लो हुई सो हाणे अलहमदिल्ला असांजी सहरी रेडी आहे सो हिन मां पुलाव चवंदुमि बिरयानी न चवंदुमि संगत कावड़ जल्दी छो त सहरी कयूं टाइम थोरो बचो आहे आई थिंक 20 मिंट बचा हूंदा वरी चांहि कटाइणो आहे त पहिरियों सहरी कयूं वरी तव्हां मिलूं था वेलकम टू बैक अगेन विथ डे 2 मतिलबु अॼु असांजे ब्लॉग जो ॿियो ॾींहुं आहे कल्ह जुमे जो ॾींहुं जिते असां ब्लॉग स्टार्ट कयोसीं छंछरु ते बि असां ब्लॉग रेडी वियो थो हले सो अॼु पाण ईंदासीं किथे पहिरियों वेंदासीं सेलर ते उन खां बाद में मतिलबु जे मूड ठहियो त वेंदासीं कैंशा छो जो वाच वठणी आहे मुंहिंजी वाचूं पुराणियूं थियूं आहिनि सफ़ा तो चलो पहिरियों बाइक कढूं वरी तव्हां सां मिलूं था त वञूं था पिया पाण किथे सेलर जी तरफ़ चलो चले 5 थियण वारा आहिनि फाइनली सेलर ते पुॻियासीं कमु कयोसीं हाणे वञूं था हे साम्हूं गाॾियूं तव्हां ॾिसो था ने ट्रैक्टर हे खाटी मशीनूं हे इन्हनि सभिनि जा मालिक या मुलाज़िम पिया आहिनि ॻोठ ईद करणु सो इहे जॾहिं बि ईंदा आहिनि गाॾियूं असां वटि ॿिया ईंदा आहिनि हिते पोइ हितां वेंदा आहिनि ॻोठ वरी ईद करे पोइ मोटी ईंदा वरी हितां इहे गाॾियूं खाईंदा सो असां पंहिंजो कमुकारु कयोसीं हे ॾिसो मिठाई मिली आहे मिठाइनि में कतल आहे अॼु आहे ओ अॼु जो सामान हाणे थो असांखे मिले समा छा हाल आहे सो हाणे पाण वञूं था घर रोज़े में आई थिंक 20 मिंट खनि हूंदा सो चलो चले वरी तव्हां सां मिलूं था किथे इफ़्तारी महल सो हलो असां पुॼी वियासीं पंहिंजे डिश ते मतिलबु इफ़्तारी वटि सो टाइम थी चुको आहे आज़ान हले थी वई अॼु वरी हलासीं असांखे अॼु असां रोज़ो छहणु नसीब जो करे छो जो मिली तव्हांखे मां ॿुधायो रोज़ छड़े छॾी वा हाँ दा देर ही न की पानी प्यार मानो वही टिक्कियों कराएंगे हेवी बिरयानी नहीं लगे बड़ा या बीदी लगे या दे गरिया हाँ ओके अचो खाओ रोज़ छोड़ो सलाद सोने मां पानी पींदुमि बेजान में रहंदुमि तॾहिं महिल कैमरा बंदि हो गया जीअं न पाण इफ़्तारी कईसीं अल्हम्दुलिल्लाह हिमल मग़रिब जी आज़ान इहो इशा जी नमाज़ असां अदा करे मग़रिब जी आज़ान न पर इशा जी नमाज़ असां अदा करे आया आहियूं 10:30 थी विया आहिनि हाणे वरी वेंदासीं पंहिंजी रुटीन जी तरफ़ सो अॼु वेंदे हिते व्लॉग ईंदा कयूं ऐं उमेदु कयूं था त असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जो सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो सो हाणे जो असांखे इजाज़त माशाअल्लाह दुआउनि में यादि अस्सलामु अलैकुम